नास्टीन टंडू गुलाम हैदर में तेल जा अघ घटण बावजूद आम वाहपे जे शयुनि जा अघ चोट चढ़ी विया आहिनि जे सबब रहवासी सख्त परेशान आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट्स में। असां गरीब पेट खे कोन था पहुचूं, न बोड़ खे था पहुचूं, न खंड चाह जी बिल्कुल जी त असां हिन वक्त मौजूद आहियूं टंडू गुलाम हैदर जे थेबा कॉलोनी वारे इलाइक़े में। जी त ताज़ो ई जेको पेट्रोल जे अघनि में लाथ बाद बि हितां जा जेके मुनाफ़िक़ोर वापारी ऐं दुकानदार आहिनि उन्हनि पारां आम वाइपे जे शयुनि जा अघु घटि न आहिनि कया, जंहिं बाद हितां जेको पोहरियत तबिको आम वाइपे शयूं आहिनि उन्हनि खां ख़रीद करण खां जेके कासिर बणियल आहिनि ऐं अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो वधीक आहे कोन। खंड महंगी, अटो महंगो, पत्ती महंगी, सब्जी महंगी, दुकाननि वारनि त असां पहुचे नथा सघूं, दुकाननि जा कर्ज़ आहिनि। जो खाधे पीते शइ जो अघु कोन थो किरे, ग़रीब माण्हू हिकिड़े ॾींहुं खायूं था, हिकिड़े ॾींहुं खायूं कोन था। बुख शाम आहे त सुबुह कोन, सुबुह आहे त शाम कोन। असांजो ग़रीब माण्हू जो कुझु हलो बिलो थिए कोन थो। ऐं जेको महांगाई दुकान वारा महांगाई करे वठनि, अटो दाल आलू बसर जेको वठंदा आहिनि त सभु रेट मथे लॻो पियो, असां वठी कोन था सघूं। ग़रीब माण्हू आहियूं, असां हाणे केॾा वञूं, कमायूं था 500-600 रुपया, कॾहिं कमायूं था उहो पेट गुज़र बि ॾुखी सुखी बि कोन थी थिए, पेट जी पूजा बि कोन थी थिए। बाबा असां ग़रीब माण्हू आहियूं, दुकानदार वारनि खां अपील करियो त इहे अघु घटि करनि। कैमरामैन सदाम हुसैन सां गॾु गुलाम मुर्तज़ा लगारी, धरती टीवी, टंडो गुलाम हैदर।